कराची जे रोडनि ते हेवी ट्रैफिक हाणे हिकु अहिड़ो मसलो बणिजी चुको आहे जेको शहरनि जी रोज़ानी ज़िंदगी लाइ वॾो ख़तरो बणियल आहे। सूरतहाल इहा आहे त रोडनि जी हालत सुठी हुजे या ख़राब, पोश इलाइक़ा हुजनि या ॻोठाणा हिसा, ट्रालर, वाटर टैंकर ऐं ॿियूं वॾियूं गाॾियूं लगातार हादसनि जो सबबु बणिजी रहियूं आहिनि। शहर में केतिरनि ई घरनि जा ॾिया उजामी चुका आहिनि, माउरनि जूं झोलियूं ख़ाली थी चुकियूं आहिनि ऐं केतिरा ई ख़ानदान अॼु बि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जे इंतज़ार में आहिनि। सख़्त क़ानूननि, CCTV कैमराउनि ऐं बार बार थियल एहतजाजनि बावजूदु ट्रैफ़िक हादसनि में का ख़ासि घटिताई न अची सघी आहे। रेस्क्यू ऐं लाॻापियल इदारनि जे अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ साल जनवरी खां जून ताईं कराची में ट्रैफ़िक हादसनि सबबु 488 माण्हू फ़ौत ऐं 5830 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। रुॻो हेवी ट्रैफ़िक सां लाॻापियल हादसनि में 158 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त फ़ौतुनि में 374 मर्द, 56 औरतूं, 44 छोकिरा ऐं 14 छोकिरियूं शामिल आहिनि। सभ खां वधीक मौतमार हादसा ट्रालरनि सबबु थियनि था, जिन में 74 माण्हू हयाती विञाए वेठा आहिनि, जॾहिं त वाटर टैंकरनि सां लाॻापियल हादसनि में 41 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। शहर में अहिड़ियूं केतिरियूं ई CCTV वीडियोज़ पिणु मुसलसल गर्दिश करे रहियूं आहिनि, जिन में टैंकर ड्राइवरनि खे तेज़ रफ़्तारी सां ड्राइवरी कंदे ऐं सिग्नल तोड़ींदे वाज़े तौरु ॾिसी सघिजे थो। इहो सवाल बि उभिरे थो त छा हेवी गाॾियूं वाक़ई पंहिंजे मुक़ररु वक़्त ते रोडनि ते अचनि थियूं या उहे बिना कंट्रोल कानून तोड़ींदे शहर में घुमंदियूं रहनि थियूं। ॿियो वॾो मसइलो रोडनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर जो बि आहे, जिते केतिरा ई रोड भॻल टुटल आहिनि, जॾहिं त केतिरनि ई इलाइक़नि में स्ट्रीट लाइटूं मौजूदु ई न आहिनि, जंहिं सबबु राति जे वक़्तु हादसनि जो ख़तरो वधी वञे थो। माहिरनि ऐं शहरी हल्कनि जो चवणु आहे त मसइलो सिर्फ़ ड्राइवरनि जी ग़फ़लत न आहे, पर ग़ैर तरबियत याफ़्ता ऐं बग़ैर लाइसेंस ड्राइवरनि जो हेवी गाॾियूं हलाइण बि हिकु वॾो ख़तरो आहे, जेको सिधो सओं इंसानी जानुनि लाइ ख़तरो बणिजी रहियो आहे। साॻे ई वक़्तु ट्रैफ़िक कानूननि ते अमल दरामद कमज़ोर आहे, निगरानी जो निज़ाम मुकमल असराइतो न आहे। हर हादसे पोयां हिकु ॾुखायल ख़ानदान जी कहाणी आहे। केतिरा ई वालिदैन पंहिंजनि नौजवान पुटनि खां महरूम थी विया आहिनि, जॾहिं त ऑफिस वञण वारियूं औरतूं ऐं स्कूल वेंदड़ ॿार बि इन्हनि हादसनि जो शिकार बणिजी रहिया आहिनि। अदालतनि में केतिरा ई केस अञा ताईं हलंदड़ आहिनि, पर मुतासिर ख़ानदाननि खे अञा ताईं फ़ौरी इंसाफ़ न मिली सघियो आहे। गुज़िरियल साल दौरान कराची में ट्रैफ़िक हादसनि दौरान 803 माण्हू अजल जो शिकार बणिया ऐं 10,651 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। हलंदड़ साल जे पहिरें 6 महीननि में गुज़िरियल साल जी भेट में 11 वधीक फ़ौतगियूं थियूं आहिनि। ॻणती जोगी ॻाल्हि इहा आहे त सख़्त उपाउ वठण जे बावजूदु हादसा घटिजण बदिरां वधी रहिया आहिनि। रेस्क्यू ऐं ट्रैफ़िक माहिरनि मूजिबि सूरतहाल खे बहितर करण लाइ ज़रूरी आहे त हेवी गाॾियुनि लाइ सख़्त ऐं अमली कानून लागू कया वञनि, रफ़्तार ऐं रूट जी सख़्त निगरानी कई वञे ऐं CCTV सिस्टम खे असराइते तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे। शहरी ऐं ट्रैफ़िक इदारनि खे गॾियल हिकमत अमली इख़्तियार करणी पवंदी त जीअं हादसे में ज़ाया थींदड़ क़ीमती हयातियूं बचाए सघजनि। कराची में हेवी ट्रैफ़िक जो मसइलो हाणे रुॻो ट्रैफ़िक मसइलो न रहियो आहे, पर हिकु संजीदा इंसानी बहरान बणिजी चुको आहे। जेकॾहिं फ़ौरी ऐं असराइता क़दम न खयां विया त ईंदड़ महीननि में ही अंग वधीक ख़तरनाक सूरत इख़्तियार करे सघनि था।